दोस्तों असां हिन वक़्तु बीठा आहियूं सिंध जी ख़ूबसूरत डैम चोटियारी डैम जे जेको पाणी फ्लो थिए थो जेको नारा केनाल मां हिन में अचे थो पाणी हिन में जमा थींदो आहे। पोइ जॾहिं पाणीअ जी खोटाई थींदी आहे पोइ ही पाणी सप्लाई कंदो आहे वरी नारा खे सांगड़ मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट खे ऐं जेके बि पुछड़ीअ मां इलाइक़ा उनखे हितां खां पाणी सप्लाई कयो। हीअ डैम तमामु माना पहिरियों अंग्रेज़ जे दौर में हिते अंग्रेज़नि जी हुकूमत हुई। साम्हूं हिते बिल्डिंगूं अंदरि हिन वक़्तु असांखे वोट न मिली सघियूं आहिनि। मोकल आहे मला मोकल ते मोकल ते न हुजनि हा तव्हांखे उहे बिल्डिंगूं ॾेखारियूं आहे। पोइ जॾहिं हुर बादशाह आया सूर्य बादशाह जे मदद सां उन्हनि वॾी हिमत करे अंग्रेज़नि सां हिते जंग कई। पोइ अंग्रेज़नि खे खां उन्हनि कब्ज़ो वठी करे हुर जमायत वारनि पोइ हिते पंहिंजो डेरो जमायो। पहिरियां पोइ छा कंदा हुआ त अंग्रेज़नि जी फ़ौज खे बचाव खां हुरनि पाणी ते भञी छॾींदा हुआ नारा मां जीअं हो असां ते हमिलो न कनि बचाव जे लाइ। बहरहाल पोइ हिते बचाव लाइ पाणी जो छॾियो त हली हली हीअ हिकु हुन में तहफ़ुज़ जे करे वरी को प्लान थी वियो। प्लान इहो थी वियो त हिते असां पाणी स्टोर कयूं। पोइ बि गवर्नमेंट खे पोइ सम्झ में आई पाकिस्तान आज़ादु थियो त पहिरियां पाणी हिते ईअं हूंदो। उहे हाणे बिल्डिंगूं पोइ हुरनि ॿ हिते बिल्डिंगूं आहिनि जेके जूणे जा आहिनि। शाहनवाज़ जूणे जो साहब वारा हिननि जी फैमिली आहे। ऐं हिते वॾो हिकिड़ो धाड़ेल बि रहंदो हुयो रही में हिकिड़ो मशहूरु हूंदो हुयो उनजो बि हिते वॾो दौरु रहियो। बहरहाल हिन हिस्ट्री या 2002 में पोइ हिनखे गवर्नमेंट सिंध कंप्लीट कयो हिनखे बंद ॾेई ऐं हिन जी ऊचाई 145 मीटर मथे आहे ऐं हीअ 1500 एकड़ ते कब्ज़ा ऐं हिनखे पाणी सखर खां नारा खां ईंदो आहे। नारा खां हिनखे जमो पाणी स्टोर करे पोइ असांजी सिंध जो इरीगेशन सिस्टम जेको इरीगेशन सिस्टम आहे पोइ हिन में हलंदो आहे। हीअ बहितरीनु हिकु प्लान आहे डैम जो। पर बहरहाल हिन डैम ते कम न कया विया आहिनि ऐं चौधार हिनखे रोड न आहिनि रस्ता न लॻाया आहिनि को प्लान न आहे अञा डैम खे बहितरीनु कयो वञे ऐं हिते सहूलियतूं ॾिनियूं वञनि। वण लाइ कंहिंजे इलाइक़े वारनि खे हिते मलाह जा तक़रीबन 14 ॻोठ आहिनि उन्हनि खे सहूलियत ॾिनी वञे। पर असांजी गवर्नमेंट बसि करप्शन जे बिले आहे। जेके बि गवर्नमेंटियूं आयूं आहिनि बसि हिनखे बंदि ॾेई छॾियो अथऊं। बाक़ी हिनखे रोड न रस्ता हिनखे वण लॻाया वञनि त तमामु हिकु बहितरीनु लॻे। हीअ असांजी दिलि जी चोटियारी डैम असांजे सिंध जी दिलि आहे। ऐं हीअ अच्छा 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 बहरहाल हीअ तमामु माना हिकिड़ो असांजो प्रोडक्ट आहे। ऐं असांजे ज़िलो सांगड़ खां हीअ तक़रीबन चोटियारी डैम 35 किलोमीटर सफ़र ते आहे। सांगड़ खां सखर खां तक़रीबन 400 किलोमीटर कराचीअ खां बि तक़रीबन 450 किलोमीटर ई सफ़र ते आहे। हीअ हाणे पाणी साईं कहिड़े मौसम में हितां पाणी ॾींदा आहियो खोटाई थींदी आहे? हा पाणी जॾहिं खोटाई थींदी आहे जमा पोइ ॾींदा कॾहिं पाणी आयो हुयो हीअ साईं जी ड्यूटी आहे। हे माना अच्छा पोइ जॾहिं पाणी बंदि थींदो आहे पोइ हे फसलनि खे त पाणी ॾींदा आहिनि। तमामु सुठो इरीगेशन सिस्टम आहे हिते बहितर ऐं अञा हिनखे संभाल कई वञे। अच्छा अच्छा पर जे वण लॻी वञे साईं वण लॻी वञे बेद मुश्किल हे हेठा सेका बराबर मल्हान जो तमामु वॾो रोज़गार आहे। हिते मच्छी तमामु वॾी बहितरीनु नमूने मच्छी त मिलंदी आहे। हिते तक़रीबन मल्हार न साईं माना मच्छी मल्हार मारे ॿिए खे नथा ॾियनि माण्हू उहे शौक़ु न आहे। बराबरी साईं तव्हांखे ॾेखारीसीं चोटियारी डैम। हीअ साईं नारा में पाणी वञे थो पियो। हीअ हिनजी घणा दरवाज़ा अथव साईं? 10 दरवाज़ा अथव हिनखे। हीअ साईं पाणी तमामु हिकिड़ो सुठो न पाणी जो इरीगेशन सिस्टम हीअ हक़ीक़त असांखे ॾेई आहे अंग्रेज़ तोहफ़ा।
ठाहियो अंग्रेज़नि न हा ये मोरी हिननि ठाही जेतिरी मथे थी एतिरी हेठि पीड़ंदी हेठि हा इहा 2002 में ठही हा ट्रकूं जॾहिं लथियूं थी सॼे किथां पियो वञी सघियो ऐं वॾो कमु पियो हलियो 6 बिलियन हिन ते ख़र्च आहे तॾहिं जो 6 कमु बिलियन थोरो थो थिए अच्छा बराली तमामु बहितरीनु आहे तव्हां हिते विज़िट कयो चोटियारी डैम ऐं तव्हांखे त मज़ो ईंदो ऐं रश ते कॾहिं हूंदी आहे न 14 अगस्त ऐं 13 दिसंबर ते हिते फ़नकार ईंदा आहिनि असांजा सिंध जा दिलि फ़नकार सरमन सिंधी ईंदो हुयो पहिरियों हाणे अहमद मुगलार इहे ईंदा आहिनि ऐं हिते तमामु वरी महफ़िलूं थींदियूं आहिनि बराली तमामु बहितरीनु असांखे मज़ो आयो हीउ सिंध जी एजुकेशन सिस्टम आहे जेको हिन ते हले थो पर असांखे अफ़सोस जो असांखे जेके असांजी करप्शन आहे न हिते उन असांखे तबाह कयो आहे सिंध खे न त सिंध असांजी सोन आहे सिंध सोन आहे पर हितां जो जेको पैसो लुटे करे थारेनि वञी रखनि था ख़ुदा हिननि खे गड़ब करे न त असां ॿाहिरि मुल्कनि खे कर्ज़ु ॾियूं असांजे हा पाणी पंहिंजो पर हिते साईं करप्ट हुकमरान मिलिया न पैसो लुटे ॿाहिरि वरी ईंदे ई खाई बीमार थींदा त मुड़ुसु ॿाहिरि असां सिंधियुनि खे सोचणो पवंदो ऐं असांखे पंहिंजे सिंध जो तहफ़ुज़ करिणो पवंदो सभु गॾिजी सिंधी हिननि जेके लुटेरा आहिनि सभु मिल्कियतूं हुननि जूं ॿाहिरि आहिनि हितां लुटे करे सभु मिल्कियतूं ॿाहिरि साईं ठाहिण लाइ सिंध में ईंदे ई इन्हनि खां जान छॾायूं हाणे इलेक्शन अचे थी सोचूं पाण नौजवान हिकु नओं हिकिड़ो सोचे रखूं नई जनरेशन नौजवान आणियूं साइंसदान जीअं असांजी तरक़ी थिए इन लुटेरनि खे तव्हां सम्झी विया सभिनी खे पंहिंजे लाइ आहिनि पैसो लुटे ॿाहिरि तव्हां पैसो पंहिंजो ॿाहिरि आणियो न बाक़ी करप्शन करे ॿाहिरि हे ॾिसो असांजी केतिरी ख़ूबसूरत सिंध आहे अफ़सोस हुकमराननि ते अहिड़ी सिंध खे लुटे करे अञा असांजा जेके ज़मीनूं आहिनि वफ़ा करे फ़ौज जे हवाले कई वञनि थियूं उहे बि ज़मीन न ॾिनी वञनि असां सिंधियुनि खे लाड कयूं वञनि ऐं दरियाउनि ते हिननि ते मलाहनि जो हक़ु आहे हीअ दरिया मलाहनि जा हक़ आहिनि जेके बि आहिनि इहे लेसन मिलियनि पर हिते भोतारा वेठा आहिनि वॾा असां कब्ज़ा खोड़ी लॻी पई आहे भला महिरबानी हीअ तव्हांखे ॾेखारे थी चोटियारी डैम जो हीअ नज़ारो ॾिसंदा हीअ तक़रीबन 150 एकड़ ते वसी आहे बहितरीनु नमूने आहे इहा हिन जो पहिरियों नालो बकार हीअ कहलाईंदी आहे वाइट डेज़र्ट डैम सिंध जी ख़ूबसूरत डैम वॾे वॾी डैम चोटियारी डैम ऐं हीअ असांजी सिंध जो अनमोल तोहफ़ो आहे डैम 2002 में कंप्लीट कयो महिरबानी साईं तव्हां इहा ॾिठो असांजो इहो जेको ॻाल्हायोसीं